सखर में तूफ़ानी बरसात, पानी रोडनि ते पीइजी पियो, पानी घरनि दुकाननि में बि काहे पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तूफ़ानी तेज़ बरसात सखर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाणी पीइजी वियो आहे। दीदार उनर जी रिपोर्ट मूजिबि चंद कलाकनि वारी बरसात म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं सोल्ड वेस्ट में मैनेजमेंट जी नाअहलीअ साम्हूं अची पई आहे। दुकाननि, घरनि ऐं बाज़ारनि में पाणी बीहजी वियो आहे। तेज़ तूफ़ानी बरसात सबबि मौसलाती ऐं बिजली जो निज़ाम दरम बरम थी वियो आहे। सेप्को सखर जा 70 खां वधीक फीडर ट्रिप थी विया आहिनि। सखर शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा बरसाती पाणी हेठि अची विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत सखर में बि तूफ़ानी तेज़ बरसात। पुराणे सखर जो इलाइक़े में चेल जेॾो पाणी पीइजी वियो आहे। बरसात जो पाणी घरनि दुकाननि में काहे पियो आहे, जंहिं सबबि दुकानदारनि जा लखे रुपए जो सामान ख़राब थी वियो। चंद कलाकनि जी बरसात म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ज़िले इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। सखर में तूफ़ानी बरसात, पाणी रोडनि ते पीइजी वियो, पाणी घरनि में बि दाख़िल थी वियो आहे।